बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां हाकिम अली नारे जो अॼु हिकु नए टॉपिक सां गॾु। अॼु असां टीचिंग स्ट्रेटजी जे टॉपिक ते डिस्कस कंदासीं, उहो आहे जिग्सा टीचिंग मेथड। साथियों, अक्सर करे तव्हां गौर कयो हूंदो, जॾहिं कोई बि उस्ताद कंहिं क्लास खे पढ़ाईंदो आहे त हुनखे पढ़ाइण जे दौरान कॾहिं कॾहिं के अहिड़ा चैप्टर या अहिड़ा सबक साम्हूं अची वेंदा आहिनि जेके तमामु वॾा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जा काफ़ी सब टॉपिक या काफ़ी सिफ़ा हुजण जे करे शागिर्दनि खे मुख़्तसिर टाइम में पढ़ाइणु हिकिड़ो तमामु वॾो चैलेंज हूंदो आहे। जिग्सा टीचिंग मेथड हिकिड़ो अहिड़ो मेथड आहे जंहिंमें उहे वॾा चैप्टर ऐं वॾा सबक मुख़्तसिर टाइम में शागिर्दनि खे पढ़ाइणु आसान हूंदो आहे ऐं उन्हनि जी जेका कॉन्सेप्चुअली लर्निंग हूंदी आहे, जेका सिख्या हूंदी आहे, उहा वधीक बहितर सूरत में थींदी आहे। जिग्सा टीचिंग मेथड खे टिनि स्टेप में रखियो वेंदो आहे। उन में थींदो ईअं आहे त सभ खां पहिरियों क्लास जा मुख़्तलिफ़ ग्रुप ठाहिया वेंदा आहिनि जंहिंमें अलॻि अलॻि ग्रुप में मुख़्तलिफ़ शागिर्दनि जो तइदादु रखियो वेंदो आहे। पोइ उन ग्रुप खे होम ग्रुप जो नालो छॾियो वेंदो आहे। हाणे जॾहिं उहे होम ग्रुप डिज़ाइन थींदा आहिनि, पोइ उस्ताद उन्हनि खे उन चैप्टर जा या उन सबक जा उहे सभु अलॻि अलॻि सब टॉपिक डिवाइड करे ॾींदो आहे। हर ग्रुप जो अलॻि अलॻि टास्क डिज़ाइन कंदो आहे। जॾहिं उहो हर ग्रुप पंहिंजे पंहिंजे ॾिनल उन सब टॉपिक ते या उन पैराग्राफ ते वर्क करणु शुरू कंदा आहिनि, उन्हनि ते रीडिंग कंदा आहिनि, उन्हनि ते डिस्कशन कंदा आहिनि ऐं हिक ॿिए सां शेयरिंग करे उन शइ जो कॉन्सेप्चुअली पूरो पॉइंट जेको आहे, थीम जेको हूंदो आहे, उहो सम्झी वठंदा आहिनि। तव्हांजे साम्हूं हीअ हिकिड़ी तस्वीर आहे जंहिंमें ॾिसो त टे ग्रुप ॾेखारिया विया आहिनि, ग्रुप ए, ग्रुप बी ऐं ग्रुप सी, जंहिंजा अलॻि अलॻि कलर आहिनि त जीअं आसानी सां तव्हां सम्झी सघो। हाणे जॾहिं इन ग्रुपनि खे अलॻि अलॻि टास्क पंहिंजो सम्झ में अची वेंदो आहे त हर ग्रुप जो हिकिड़ो मेंबर जेके असांजो सेकेंड स्टेप में ॿिया ग्रुप ठाहिणा हूंदा आहिनि, उन्हनि में अची करे पंहिंजी पार्टिसिपेशन कंदो आहे। ऐं इन तरह सां तव्हां ॾिसो त जेके असांजे टे ग्रुप ठहिया आहिनि, ग्रुप 1, ग्रुप 2 ऐं ग्रुप 3, उन में उन्हनि टिनी टास्क वारे रिलेटेड ग्रुप जा मेंबर मौजूदु आहिनि। हाणे इन ग्रुप में अची करे जॾहिं उहे पंहिंजे पंहिंजे ॾिनल असाइन टास्क ते ऐं जेको उन्हनि खे सब टॉपिक ॾिनो वियो हो, जेके उन्हनि ग्रिप में वरितो आहे ऐं सम्झो आहे बहितर तरीक़े सां, उहो उन सेकेंड स्टेप वारे ग्रुप में अची करे ब्रीफ कंदो आहे। ऐं जॾहिं उहे सभु ग्रुप जा मेंबर पंहिंजे पंहिंजे सब टॉपिक जी वज़ाहत करे वेंदा आहिनि त उन ग्रुप में मौजूदु शागिर्दनि उन पूरे सबक जो या पूरे चैप्टर जो थीम जेको आहे उहो सम्झी वरितो हूंदो आहे। ऐं अहिड़े तरह सां इन मुख़्तसिर टाइम में पूरे चैप्टर खे या पूरे सबक खे सम्झणु उन्हनि जे लाइ आसान बणिजी वेंदो आहे। इहा डिस्कस ऑलरेडी करे चुका आहियूं असां त जिग्सा हिकिड़ी कोऑपरेटिव लर्निंग हूंदी आहे जंहिंमें मुख़्तसिर टाइम में असांजा वधीक एजुकेशनल आउटकम जेके हूंदा आहिनि उहे अचीव थींदा आहिनि। हिन में पूरो क्लास इन्वॉल्व थींदो आहे ऐं एक्टिविटी टाइप ॿारनि जी हिक ॿिए जी केयरिंग ऐं शेयरिंग जे ज़रिए डिस्कशन थींदी आहे ऐं आख़िरकार उहो पूरो सबक़ु जेको आहे उहो मुख़्तसिर नंढनि नंढनि पीसिस में हू शागिर्द ब्रीफ करे सम्झी वठंदा आहिनि ऐं उन पूरे सबक़ जो निचोड़ जेको हूंदो आहे पूरो क्लास सम्झी चुको हूंदो आहे। हिन टीचिंग मेथड जा या टेक्निक जा ॿिया बि हिकिड़ा बेनिफिट आहिनि इन चैप्टर या उन पूरे सबक़ खे सम्झण सां गॾु। हिकु त उनजो इहो बि फ़ाइदो पवंदो आहे त मुख़्तलिफ़ ग्रुप जे अंदरि शागिर्दनि जी हिक ॿिए सां डिस्कशन्स पैनल या केयर ऐं शेयर वारी एक्टिविटी जेका हूंदी आहे उहा थी पवंदी आहे ऐं ॿियो हुननि जो हिक ॿिए सां पंहिंजे पंहिंजे आइडियाज़ खे शेयर करण जो मौक़ो मिलंदो आहे। ऐं इन तरह सां कुझु शागिर्दनि जे अंदरि लीडरशिप क्वालिटी पिणु डेवलप थींदी आहे ऐं कुझु शागिर्द इन्हनि जी एक्टिविटीज़ मां खोड़ सारा अहिड़ा मेथड या अहिड़ा पैटर्न डिज़ाइन करे वठंदा आहिनि त जीअं हू मुख़्तलिफ़ जायुनि ते प्रेज़ेंटेशन ब्रीफ करे सघनि या मुख़्तलिफ़ जायुनि ते कंहिं बि मौज़ूअ ते ॻाल्हाए करे वज़ाहत पेश करे सघनि। इन्हनि समूरनि टॉपिकनि खे जॾहिं असां उन्हनि शागिर्दनि जे साम्हूं ब्रीफ करण जो मौक़ो ॾींदा आहियूं ऐं उहे शागिर्द जेको ॿियनि जे साम्हूं उन्हनि शइ जी वज़ाहत कंदो आहे त उनजी जेका कॉन्फिडेंटल लेवल हूंदी आहे या जेका उनजी ॻाल्हाइण जी जेका सलाहियत हूंदी आहे उहा तमामु निखरी करे बहितर थी पवंदी आहे। ऐं अहिड़ी तरह उस्ताद हिन टेक्निक जे ज़रिए पंहिंजे क्लास जे समूरनि शागिर्दनि खे इन्वॉल्व करे वठंदो आहे ऐं हिकिड़े एक्टिविटी टाइप टीचिंग स्टाइल जे ज़रिए पंहिंजे क्लास जे समूरनि शागिर्दनि खे इन्वॉल्व कंदे क्लास में उन टॉपिक जा वॾा वॾा चैप्टर ऐं वॾा सबक जेके हूंदा आहिनि उहे मुख़्तसिर टाइम में उन्हनि खे कवर कराए वठंदो आहे ऐं शागिर्दनि जो हिकिड़ो क्लास जे अंदरि हिकिड़ो बहितरीनु माहौल डेवलप कराए वठंदो आहे जंहिंसां केयर ऐं शेयरिंग जे ज़रिए हू पंहिंजा आइडियाज़ शेयर कंदा आहिनि, पंहिंजी सलाहियतूं उभारींदा आहिनि ऐं हिक ॿिए जे आइडियाज़ जो अदब कंदे उन टॉपिक जी जेका आउटकम हूंदी आहे यानी स्टूडेंट लर्निंग आउटकम या जेके सबक़ जा हासिलात हूंदा आहिनि उहे बहितर तरीक़े सां सम्झी वठंदा आहिनि।
उस्ताद खे पंहिंजी क्लास में मुख़्तलिफ़ टाइमनि ते मुख़्तलिफ़ टीचिंग पैटर्न एडॉप्ट करण जो इन जे करे बि ज़रूरी हूंदो आहे त जीअं हू पंहिंजे शागिर्दनि में हमेशह चुस्ती ऐं उन्हनि जे अंदरि हिकिड़ो नओं जज़्बो ॾिसे जेको कॾहिं बि हुननि जे टॉपिक खे बोर थियण वारी कैफ़ियत खां परे न करे।